बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दरियान जो प्रोग्राम कश्मीर टॉक सां आहियां सुभान को। नाज़रीन, अॼु जंहिं मौज़ू जो जेको इशू जो ज़िक्र कबो उहो आहे कश्मीर में नेब जी टीम। नेब जी टीम गुज़िरियल 2 ॾींहंनि खां कश्मीर में तरसियल आहे। गुज़िरियल ॾींहुं जेका नेब जी टीम आहे उन्हनि सुबुह जे टाइम ते असिस्टेंट कमिश्नर कश्मीर जी ऑफिस में जेको रिकॉर्ड आहे रेवेन्यू जो उनजी छंड-छाण कई। इन खां पोइ नेब जी टीम कश्मीर शहर में पहुती ऐं कश्मीर शहर में जेके 2 निजी बैंकूं आहिनि उन्हनि जी माप कई वई। उन सां गॾोगॾु गर्ल्स डिग्री कॉलेज जेका ज़ेर तामीर आहे उन जी माप थी। उन सां गॾु रेवेन्यू जा कुझु क्वार्टर आहिनि उन्हनि जी माप थी ऐं उन सां गॾोगॾु कश्मीर शहर में कुझु दुकान हुया उन्हनि दुकान जी माप करण सां गॾोगॾु उन्हनि खां इहो पुछियो वियो त उहे दुकान कंहिंजा आहिनि, उन केतिरो किरायो कंहिंखे मिले थो। उन सां गॾोगॾु जेका नेब जी टीम आहे उन मेन रोड ते कुझु दुकान हुया उन्हनि जी बि माप कई। अहिड़े तरीक़े सां जेके रेलवे जी कुझु ज़मीन आहे उन जी बि माप थी आहे। जेको नेब जा जेके ज़रिया आहिनि, जेके नेब जा ऑफिसर हुया उन्हनि सां कल्ह जेका सहाफ़ियुनि जी गुफ़्तगू थी आहे उन्हनि में इहो ॿुधायो वियो त कुझु जेके माण्हुनि तरफ़ां शिकायत आहे त कश्मीर जे सरकारी मिल्कियतनि ते कब्ज़ा आहिनि ऐं कुझु उन्हनि जो इहो चवणु हो त कुझु केस रजिस्टर्ड थियल आहिनि जेके जंहिंजी जांच हलंदड़ आहे ऐं कुझु नयूं शिकायतूं आहिनि। उन आधार ते माप कयूं था त सरकारी जेका ज़मीन आहे उन ते केतिरो कब्ज़ो आहे, जेका रियल जेका ज़मीन आहे उहा मौजूदु आहे या उन ते कब्ज़ा थिया आहिनि। इन मुतलिक़ जेके टीम आहे उन जेका ॼाण ॾिनी। उन सां गॾोगॾु अॼु बि जेका नेब जी टीम आहे अॼु ॿियो ॾींहुं आहे ऐं नेब जी टीम जेका फुड गोदाम आहे कश्मीर जो हिन वक़्तु बि उन हंध ते मौजूदु आहे। उते ज़रियनि तरफ़ां इहो ॿुधायो वियो आहे त जेके ॿोरियूं आहिनि उहे घटि आहिनि तादाद खां। उन जी जेका ॻणप आहे उहा जारी आहे। जेका नेब जी टीम आहे उन सां गॾु कश्मीर जो जेको आहे सेकेंड सिविल जज अब्दुल वहीद अब्बासी साहब बि गॾु आहिनि ऐं जेका ॻणप आहे हिन वक़्तु ताईं उहा जारी आहे। हाणे इहो ॾिसणो आहे त जेका शिकायत आहे उहा जेका जंहिं बि कई उहा ठीकु आहे या उहे ॿोरियूं वाक़ई खुटल आहिनि। जॾहिं ॻणप मुकमल थींदी उन खां पोइ का ॻाल्हि करे सघिजे थी त इहो मामिलो किथे दंग करे थो। इन सां गॾोगॾु जेको अहम इशू आहे अॼु जे प्रोग्राम में उहो आहे कश्मीर जी सिविल अस्पताल। कश्मीर जी सिविल अस्पताल हिन इलाइक़े जी अहम अस्पताल आहे। ख़ासि तौर ते जॾहिं पाण ॾिसूं था त हीअ जेके रोड आहे पंहिंजो सिंगल रोड आहे, हादसा रोज़ जो मामूल आहिनि, हादसा थियनि था। ज़ख़्मियुनि खे खणण जे लाइ लखनि जी आबादी आहे। हिकु त उन हवाले सां बि ॿियो हादसनि सबबु बि हिकिड़ी एम्बुलेंस आहे। शायदि अक्सर जॾहिं माण्हुनि खे इहा शिकायत हूंदी आहे त जेके ज़ख़्मियुनि खे या जेके माण्हुनि जेके रेफर करणो हूंदो आहे त तेल जी डिमांड कई वेंदी आहे। सरकारी तौर ते तेल बि फ़राहम नथो कयो वञे। लखनि जी आबादी सभु जी सिर्फ़ु हिकिड़ी एम्बुलेंस आहे। इन खां अॻु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत दौरान 2 एम्बुलेंसनि खे शरपसंद माण्हुनि तरफ़ां बाहि ॾेई साड़ियो वियो। उहे अॼु जो अॼु उते मौजूदु आहिनि, लेकिन जेका सिहत खातो आहे उन्हनि खे ठाहिराइण जी ज़हमत महसूसु न कया। जीअं मां पहिरियों चयो त लखनि जी आबादी आहे, इंडस हाईवे ते सिंगल रोड आहे, हादसा थींदा आहिनि ऐं जॾहिं हादसा थियनि था वॾी तादाद में जेके ज़ख़्मी आहिनि अक्सर पुलिस मोबाइलनि में या मुख़्तलिफ़ रक्षनि में उन ज़ख़्मियुनि खे कश्मीर अस्पताल मुंतक़िल कयो वेंदो आहे, पर एम्बुलेंस जी सहूलियत मौजूदु न आहे। जेको हिन जे जेके इलाइक़े जा माण्हू आहिनि उन्हनि सां तमामु वॾी ज़्यादती आहे। उन सां गॾोगॾु कश्मीर अस्पताल में जेके बेड आहिनि, जेके मरीज़नि खे दाख़िल करण जे लाइ हिकिड़ा बेड ठाहिया विया जेको पूरो हिकिड़ो तमामु वॾनि कमरनि ते मुश्तमिल आहिनि, उहे मुकमल तौर ते तबाह आहिनि। उहे भॼी पिया आहिनि बेड ऐं उन्हनि तरफ़ को सफ़ाई जो ध्यानु न हूंदो आहे। कॾहिं को अगरि को ज़िम्मेवार ऑफिसर या चूंडियल को नुमाइंदो अगरि अचे थो त पोइ उन मुतलिक़ उन टाइम ते सफ़ाई बि कई वञे थी। उन सां गॾोगॾु आम तौर ते कश्मीर जे माण्हुनि खे इहा शिकायत आहे त अक्सर कुते जे जेका पटण जेका वैक्सीन आहे उहा माण्हुनि खे फ़राहम न कई वेंदी आहे। गुज़िरियल कुझु अरसो पहिरियां ईअं बि कश्मीर जे अस्पताल में थियो त मज़ारी बिरादरी जी हिकु मासूम न्याणी हुई जंहिंखे जेको छिते कुते ॾाड़ण सबबु उनखे कश्मीर अस्पताल अंदरि वियो त उनखे रोड जो इंजेक्शन ॾेई रवानो कयो वियो। जॾहिं उन छोकिरी जी मासूम ॿारड़ी जी तबियत ख़राबु थी, जॾहिं उनखे रेम्बियार खान अस्पताल मुंतक़िल कयो त उतां जे डॉक्टरनि ॿुधायो त नंढड़ी खे वैक्सीन लॻल बि न आहे, जंहिं सबबु जेका उनजी कंडीशन हुई उहा इंतिहाई रहम जोॻी हुई ऐं ॿिए ॾींहं ते उहा जेका नंढड़ी हुई उहा फ़ौत थी वई। अहिड़ी सितम ज़रीफ़ी बि कश्मीर अस्पताल में ॾिसण में आई आहे, पर अक्सर जेके दवाउनि जी खोट आहे उहा तमामु वॾे पैमाने ते। अक्सर पाण इहो बि ॾिठो आहे त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे कश्मीर अस्पताल पहुचनि था ऐं डॉक्टरनि खे इहा रिक्वेस्ट कंदे नज़र अचनि। ताज़ो सरदार सलीम जान मज़ारी साहब बि दौरो कयो, सरदार एहसान रहमान ख़ान मज़ारी साहब बि दौरो कयो। सुठी ॻाल्हि आहे, उन्हनि खे पंहिंजे इदारनि जी पंहिंजे उनजी मालिकी करणु घुरिजे, पर इहे रुॻो हिकिड़ा दौरा न हुजनि, ज़ारी जेका सियासी जेके दौरो चई सघूं था उहे न हुजनि। अमली तौर ते उन्हनि खे क़दम खणणु घुरिजनि ऐं डॉक्टरनि खे पाबंद करणु घुरिजे त जेके असांजे इलाइक़े जा माण्हू आहिनि उन्हनि खे दवाऊं उहे फ़राहम कनि। अक्सर ईअं थींदो आहे जॾहिं बि छापा लॻनि था त डॉक्टर ग़ाइबु रहनि था। कुझु अर्सो पहिरियां हिकिड़ी रिपोर्ट बि शाया थी जंहिंमें तक़रीबन 15 खां जेके वधीक डॉक्टर आहिनि उहे घर वेठे
पघारूं खणनि था, मुख़्तलिफ़ हंधनि ते नौकरियूं कनि था, पर सिहत खातो ख़ामोश तमाशा ई बणियल आहे। इन करे जेके असांजे कश्मीर जा चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे ध्यानु ॾियणु घुरिजे, उन्हनि खे पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करणु घुरिजे ऐं कश्मीर जी अस्पताल, छाकाणि त असांजो जेको पसमानदा इलाइक़ो आहे, माण्हुनि खे सहूलियतूं न आहिनि, माण्हुनि वटि एतिरी जेका वसियत बि न आहे त जेके उहे माण्हू प्राइवेट अस्पतालनि मां पंहिंजो इलाजु कराए सघनि। हिकु वाहिद सहारो आहे माण्हुनि जो, ग़रीब माण्हुनि जो सरकारी जेका अस्पताल आहे, पर जॾहिं उते माण्हू पहुचनि था त उन्हनि माण्हुनि खे 5 रुपए जी पर्ची ॾियण बाद अक्सर ईअं थियो आहे जेके डॉक्टर हूंदा आहिनि उहे ग़ाइबु हुजनि था ऐं माण्हू दरपदर थियनि था ऐं वापसि मायूस थी करे वापसि वञनि। तंहिं करे कश्मीर जे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं सिहत खाते खे ख़ासि तौर ते कश्मीर जी अस्पताल तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करणु घुरिजे। अॼु जे हिन प्रोग्राम ॾींदा इजाज़त, वरी सुभाणे कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले सां अवां सां गुफ़्तगू कबी। अलाह।